लाहौर मेट्रो बस ते कम कंदड़ मुलाज़िमनि जो इस्तेहसाल थियण लॻो। निजी कंपनी मुआहिदे जी भंज कड़ी कंदे मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां फ़ारिग़ करे छॾियो। मेट्रो बस जूं बरक़ी ॾाकणूं फ़ाल रखण जे लाइ निजी कंपनी मैरिन लिमिटेड खे ठेको ॾिनो वियो आहे। मुआहिदे मूजिबि निजी कंपनी हर स्टेशन ते 2 मुलाज़िम मुक़ररु कया हुआ। मुआहिदे जी शुरूआति ते मैरिन लिमिटेड हर मेट्रो स्टेशन ते मुलाज़िम मुक़ररु कया। मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते बि निजी कंपनी तरफ़ां 50 मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां कढियो वियो। निजी कंपनियुनि तरफ़ां बिना कंहिं नोटिस जे मुलाज़िमनि खे नौकरियुनि तां कढियो वियो। मुआहिदे जी भंजगड़ी कंदे 5 स्टेशन जी बरक़ी ॾाकण ते 1 मुलाज़िम मुक़ररु कयो वियो आहे। वाज़े रहे त निजी कंपनी मास ट्रांसिट अथॉरिटी खां समूरनि मुलाज़िमनि जी पघार वरिती पई वञे। निजी कंपनी तरफ़ां मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां कढण जा पैसा हड़प कया पिया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।